घोटकी मां ख़बर ॾींदा हलूं त घोटकी जे कचे में वयल 2 मिस्त्री 4 ॾींहनि खां लापता वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। ॿुधाए पियो वञे त 2 मिस्त्री अमजद ऐं असद सुमरो कचे में ट्रैक्टर ठाहिण लाइ विया त वापसि न मोटिया। संदन घर में रोड राड़ो मतल मुबैना तौर अगवा थियल नौजवाननि जे वारसनि जो चवणु आहे त 4 ॾींहं अॻु मुनीर ऐं साजिद भेरे नाले हमरान कॉल करे ॿिन्ही खे ट्रैक्टर ठाहिण लाइ घुरायो। वारसनि मूजिब 2 मिस्त्री कचे में विया त वापसि न मोटिया। मुनीर ऐं साजिद ॿुधायो त मिस्त्री ट्रैक्टर ठाहे वापसि हलिया विया हुआ। वारसनि ॿुधायो त अमजद ऐं असद खे रस्ते तां दाड़ेल अगवा करे विया आहिनि। घोटकी जे ए सेक्शन थाणे ते बि रिपोर्ट दाख़िल कराई आहे। वारसनि पारां IG सिंध ऐं DIG सखर खां जल्द बाज़ियाबी जो मुतालबो कयो वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।